प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण चूंड सिंधी मज़मून MA प्रिय जो जेको किताबु आहे उन में तारनि भरी राति मज़मून जे किताब में रखियल आहे। मज़मून इहो लिखियो आहे लेखराज कृष्णचंद अज़ीज़। इन जे बारे में पाण ॼाण हासिलु कंदासीं। इन खां अॻु पाण हल्दीघाट जी लड़ाईअ जा 2 पाठ करे चुकासीं। अॼु कयूं था तारनि भरी राति। ॾींहं जो रोशन कंदेल माना सिज सर्द हवाउनि जे झूटनि सबबि विसामण लॻो आहे। संदसि पछाड़ीअ जी सुनहरी किरणनि करे न सिर्फ़ु जहान जो ऐवान लाल पियो लॻे, जहान जो ऐवान माना सॼे जहान जो जेको चरखो लाल पियो लॻे, पर फलक बि लाल पियो लॻे माना आसमान बि लाल पियो लॻे माना ॻाढ़ो पियो लॻे, त ज़मीन बि ॻाढ़ी पई लॻे, लाल पई लॻे। आस्ते आस्ते आसमान जो आईनो राति जी कारी चादर पवण सां धुंधलो थियण लॻो आहे, त निकिरंदड़ शाम जे मथे जी सितारी चमकणु शुरू कयो आहे। ॾींहं जे ताप खां आसमानी शायदि जे उब में मस्तूर हुआ माना गुम हुआ से पंहिंजा जलवा माना करिश्मा हिक ॿिए पुठियां ॾेखारण लॻा आहिनि ऐं पंहिंजी झिरमिर सां आसमान में ॾाढी रौनक लॻाई अथनि। कंहिं जे अंदाज़ में हज़ारे नाज़ ऐं क़ुर्ब जा पैगाम समायल था ॾिसनि, त कंहिंजे अखि जे इशारे में कंहिंजे मक़दर जे गर्दिश जा रंग। कंहिं महिल जेको सितारो टुटी पवे थो त ईअं पियो सम्झिजे त ॼण कारी राति जे कारियुनि पिंबड़ियुनि तां को ॻोढ़ो किरी पियो आहे। कारी राति जे कारियुनि पिंबड़ियुनि या पिंबड़ियूं कंहिंखे चइबियूं आहिनि, अखि जे मथां जेके नंढा नंढा वार थींदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे पिंबड़ियूं, तां को ॻोढ़ो ॻड़ी पियो हुजे, जो उफ़क़ जे गिलनि तां ढरकी ज़मीन जे दामन में लिकणु थो चाहे। हिक तरफ़ कतियूं मीड़ लायो बीठियूं आहिनि, गोया कंहिं मसइले जो हल करण में मशगूल आहिनि। कतियूं माना आसमान में जेके ग्रह तारा सितारा हूंदा आहिनि उन्हनि में हिकु कतियूं बि हूंदो आहे, उनखे चइबो आहे त कतियूं मेड़ लायो बीठियूं आहिनि, गोया कंहिं मसइले जो हल करण में मशगूल आहिनि माना उन में रुभियल आहिनि, उन्हनि में बिज़ी आहिनि। जंहिं करे ॿियनि तारनि जे निस्बत में घणो वेझो थी सरगोशियूं पियूं कनि, त ॿिए तरफ़ खट कीअं न चारई कुंडू ॿधी, खट माना चारपाई ॿधी विच में कोड़को मंडी बीठी आहे, ॼण त कंहिंजे शिकार जी कांखी आहे, मतिलबु उनखे शिकार करण थी चाहे। सभु तारा बाहि त माशूक जे कारनि वारनि में हीरनि वांगुरु ॻुता पिया आहिनि, मगर ओचितो कीअं न को सितारो दीवाननि वांगुरु आसमान जी सतह तां डोड़ंदो हेठि ईंदो नज़र अचे थो। उहो दिलि जे जलंदड़ आग में पाण जली रहियो आहे। संदसि निडराई माना बेडपाई ऐं तेज़ रफ़्तार तारनि जे डिरे ढलण ते खंदो पई करे माना उन ते व्यंग्य पई कसे, उन्हनि जी खिली पई उॾाए ऐं ईअं पियो भाइजे त कंहिंजे विसाल जे शौक़ खेसि क़ुर्बानीअ लाइ आमदो कयो आहे। संदसि एसार सबबि जबल उकंडो बीठो आहे त पंहिंजे दामन में वठेसि, मतिलबु उनजे स्वागत करण लाइ जबल उकंडो बीठो आहे, उनजो इंतज़ारु करे रहियो आहे त पंहिंजे दामन में माना पंहिंजे झोल में वठेसि, त दरिया शौक़ जे किनार खोले वेठो आहे त पाण सां हमकिनार करेसि। कुदरत बि क़ुर्बानीअ जी अजीब क़दरदान आहे। फलक जा तारा बि सॼी राति ज़रूरु कंहिंजे इफ़शान जे सितारनि सां दीदहबाज़ीअ में मशगूल आहिनि, छो जो संदसि अखियुनि जी पूर पट बेमाना थी नथी सघे। पूर पट माना अखियूं तारनि ॾे असां जंहिं महिल निहारींदा आहियूं त ओॾी महिल हीअं कनि टिमकनि टिमकनि सारी राति, केॾी महिल बंदि थियल ॾिसण में ईंदा आहिनि त केॾी महिल चमकंदड़ ॾिसण में ईंदा आहिनि, त इनखे चइबो आहे पूर पट बेमाना थी नथी सघे। इहो रेफरेंस जे रूप में बि तव्हांखां हवालो पुछियो वेंदो आहे त तारनि जी गुल अफ़शानी ऐं फलक जो बूस्तानी लिबास कीअं न दिलि खे मोहिनि था, रखे रखे कीअं न कॾहिं हिकिड़ा तारा हिकु तरफ़ वञनि था त ॿिया ॿिए तरफ़, गोया हिक ॿिए सां जायूं मटाए पंहिंजी मज़बूती ऐं इस्तक़लाल माना भविष्य खे आज़माइनि था। जाइन मटाईंदे जेकॾहिं को तारो लाट करे हेठि किरे थो त उनखे किरंदड़ तारो चइजे थो। आसमान में कीअं न माठ जी महफ़िल मती पई आहे। तारनि जे हेतिरी सारी हरकत, किरण फिरण करण
वग़ैरह सबब को आवाज़ खणी कन ते पवे सो असुल न। आसमान जी मजलिस बि हैरत अंगीज़ मजलिस आहे। हैरत अंगीज़ माना आश्चर्य में पवंदड़। आसमान ॾांहुं असां निहारींदा आहियूं त कीअं न केतिरो न आसमान में केतिरा न तारा आहिनि, केतिरा ग्रह आहिनि, तारा कतियूं आहिनि, पर उते असांखे शोर बिल्कुलु बि ॾिसण में न ईंदो आहे। उन जे बारे में ॿुधायो त उते हमेशह माठ आहे। सभु कार्यवान शांति में बिल्कुलु शांतीअ में थियनि थियूं। उन जे मुक़ाबले में ज़मीन जूं मजलिसूं कहिड़ियूं न पुरशोर ऐं फ़तन अंगीज़ आहिनि। पुरशोर माना गोड़ गंबार सां भरियल ऐं फ़तन अंगीज़ माना झगड़े कंदड़ आहिनि। काश इंसान ज़ात उन मां सबक़ु ग़ैर थी शांतीअ में ज़िंदगी बसर करे, उन मां सबक़ु पिराए ऐं हेठि बि उहो ई शांतीअ जो वातावरण फैलिजी वञे जीअं आसमान में हू ॾिसनि था ऐं उन्हनि मां को सबक़ु हासिलु कनि। सारी राति फलक ते तारनि पे रिहान। लेखक चवे थो त सॼी राति जेको आहे फलक ते याने आसमान ते तारनि पे रिहाणियूं कयूं, पर हाणे शुभ वारियूं शमाऊं रफ़्त रफ़ गुलबन। जीअं जीअं सुबुह थींदो त तारनि जी जेका रोशनी आहे उहा झकी पवणु लॻंदी आहे, पर हाणे शुभ वारियूं शमाऊं रफ़्त रफ़्त माना धीरे धीरे जेके आहिनि गुल थियणु लॻियूं आहिनि, माना ख़तमु थियणु लॻियूं आहिनि। ऐं ज़ल्मत में हुस्न जे जुलून जूं पुॼाणियूं थियूं केतियूं। ओचितो उभिरंदे खां ॾींहं जे बादशाह चढ़ाई कई आहे, माना सिज। ॾींहं जो बादशाह केरु आहे? सिज ई आहे। हू पंहिंजो रोशन कमंद राति ते उछले, सभिनी सितारनि खे फासाए, पंहिंजे मयाण मां शाही तलवार कढी गाज़ी मर्द जियां हिकु हिकु धक सां हज़ारनि जो खून पियो करे। हेतिरे सारे खून रेज़ीअ न फ़क़ति आसमान खे रंगीन बणायो आहे, पर ज़मीन खे बि रंगे छॾियो आहे। मशरक़ जो शाह मैदान पाए सोभ जा सहरा ॿधी फलक जे मसनत ते रौनक अफ़रोज़ थियो आहे। फलक जे मसनत ते माना आसमान जे तख़्ते ते, आसमान जे जेका तख़्ती आहे उन ते रौनक माना उनखे विंदरायो अथई। संदसि नज़र न्यास ऐं इस्तक़लाल लाइ सॼो आलम, सॼो जहान जेको आहे दुनिया उथी खड़ी थी आहे। हर को इंसान संदसि आब व ताब जी इज़त पियो करे ऐं संदसि हुज़ूर में कमर कशे कारबंद थियो बीठो आहे। हेॾो सारो इनकलाब कीअं न अख छिंभ में बर्पा थी वियो ऐं हाणे चौतरफ़ नूर जी चादर शमअ तौर वांगुरु रोशनी लाइ बीठी आहे। कुदरत जा कारनामा कहिड़ा न अजीब आहिनि ऐं कीअं न आहिनि पंहिंजनि करिश्मनि साज़ियुनि सां कादर जी तरफ़ माइल कनि था। मतिलबु चवण जो इहो ई आहे त तारनि भरी राति जो जेको आहे लेखक मज़मून में बि फरमायो आहे त तारनि भरी राति जेका आहे आसमान में जेतिरियूं बि गर्दिशूं थियनि थियूं, जेतिरा बि मतिलबु उन्हनि में पंहिंजो पाण में रंगेलियूं थियनि थियूं, उहे केॾो न शांति आहिनि। ऐं जेॾीमहिल उहे तारा झका थियनि था त सुबुह जो बादशाह जेको आहे सूरज कीअं न सॼी दुनिया उन जे इस्तक़लाल लाइ, उन जे स्वागत लाइ उथी खड़े थिए थी। पर इंसान जेको आहे उन्हनि प्रकृतिअ जे दृश्यनि खां इंसान खे सबक़ु पिराइण लाइ चयो अथई त जीअं सुबुह थींदो आहे त केॾो न दुनिया में गोड़ गंभीर शोर फ़तना, धार्मिक कटण पिण जे करे, मज़हब ते करे केतिरियूं न पंहिंजो पाण में जेके आहिनि साड़ पच हसद जूं भावनाऊं पैदा थियनि थियूं इंसाननि जे अंदर में। पर प्रकृतिअ जे दृश्य में प्राकृतिक दृश्य जेके आहिनि कीअं न शांतिमय वातावरण में थियनि था, थियनि उते बि था, पर बिल्कुलु शांतीअ सां असांखे ख़बर बि कान थी पवे त असांखे उन प्राकृतिक दृश्यनि मां सबक़ु पिराइण लाइ असांखे इहो संदेश ॾिनो वियो आहे त प्रकृतिअ जे नज़ारनि मां असांखे कहिड़ी रीति सबक़ु पिराइणु खपे। तारनि भरी राति मज़मून मां तव्हांखे कहिड़ी ॼाण मिले थी? इन मां इन नमूने जो क्वेश्चन अचे थो त लेखक तारनि भरी राति में या कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि, प्राकृतिक दृश्यनि खां असांखे कहिड़ीअ तरह सबक़ु पिराइणु खपे। इहे जेके आहिनि इन मां क्वेश्चन ठही सघनि था। हवाला त मां तव्हांखे विच विच में ॿुधाई त कहिड़ो न इहो न कुदरत बि क़ुर्बानीअ जी अदीब कुदरदान आहे। फलक जा तारा बि सॼी राति ज़रूरु कंहिंजे अफ़शान जे सितारनि सां दीदबाज़ीअ में मशग़ूल आहिनि। इहो रेफरेंस अथव। उनखां सवाइ जेको आहे काश इंसान ज़ात उन सबक़ु गिर थी शांतीअ में ज़िंदगी बसर करे। इहो बि जेको आहे इन जो जेको आहे
इहो रेफरेंस आहे। ऐं लास्ट त इहो इम्पॉर्टेंट आहे, जेके रेफरेंस आहिनि उन में जेके स्टार्टिंग जेके मज़मून में थियनि थियूं न कोटेशन्स ऐं लास्ट में उन्हनि खे तव्हां ध्यान सां ॾिसो, उहे जेके कोटेशन्स आहिनि उहे इम्पॉर्टेंट थींदियूं आहिनि। त इहो थियो तारनि भरी राति मज़मून बसि अॼु एतिरो ई।